हाँ जी बिल्कुल असां हिन वक़्तु कुंभ राणीपुर टू नवाब शाह रेलवे ट्रैक मथां हेड ब्रिज ते मौजूद आहियूं। हिन पुल जे ॿिन्ही पासनि खां इंगलार न हुअण सबबि जेको आहे मुसलसिल हादसा पेश अची रहिया हुआ, जंहिंखां पोइ सिंध टीवी न्यूज़ जे टीम जी कोशिशुनि बाद हिन पुल खे ॿिन्ही पासनि खां इंगलार लॻाइण वारो जेको कमु आहे उहो त शुरू कयो वियो आहे, पर उहो कमु जेको आहे इंतिहाई सुस्त रफ़्तारी जो शिकार आहे, जंहिं सबबि अञा ताईं जेको आहे हादसनि ते कंट्रोल न आहे अची सघियो। मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त काल्ह ताज़ो ई हिते जेको आहे ॿिनि मोटर साइकिलनि में आम्हूं साम्हूं ज़ोरदार टकर लॻो हो ऐं टकर लॻण जे नतीजे में जेके मोटर साइकिल सवार मुसाफ़िर हुया उहे हिन ट्रैक तां जेको आहे लही करे ऐं हिन हेठि जेको आहे लॻभॻि 15 खां 20 फुट जी जेका वॾी खाई आहे उन में किरी पिया हुआ, जंहिं सबबि उहो शदीद तौर ते ज़ख़्मी थी विया। मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हिन ओवरहेड ब्रिज खे इंगलार न हुअण सबबि वक़्तनि बेवक़्तनि जेको आहे हादसा पेश ईंदा रहनि था। हिते हिन पुल तां क्रॉस कंदड़ मुसाफ़िरनि ऐं हितां जे मक़ामी माण्हुनि सां बि सिंध टीवी न्यूज़ जे टीम जूं ॻाल्हि ॿोल थी। ॿुधायो त हिते जेको आहे अक्सर राति जे टाइम में जॾहिं गाॾियूं ओवरटेक करनि थियूं उनखे जेको आहे हादसो पेश अचे थो ऐं हादसो जॾहिं पेश अचे थो त उहे जेके मुसाफ़िर आहिनि या उहे जेके गाॾियूं आहिनि उहे हिन ट्रैक तां लही करे हिन खाईअ में किरी पवनि थियूं। ख़ासि करे जेके कारूं आहिनि या वरी जेके मोटर साइकिलूं आहिनि उन्हनि सां जेकॾहिं थोरो बि हादसो पेश अचे थो त हिन ट्रैक तां लही करे ऐं उन में जेको आहे खाईअ में किरी पवनि थियूं, जंहिं सबबि केतिरियूं इंसानी जानियूं ज़ाया थी चुकियूं आहिनि। सो हिन ट्रैक ते हिन ओवरहेड ब्रिज जे ॿिन्ही पासनि खां जेको इंगलारनि लॻण वारो कमु आहे उहो शुरू त कयो वियो आहे, पर बदकिस्मतीअ सां हिन वक़्त ताईं मुकमिल न आहे थी सघियो, जंहिं सबबि अञा हादसनि ते कंट्रोल न आहे अची सघियो। हितां जे रहवासियुनि हिन रोड ते सफ़र कंदड़ मुसाफ़िरनि आला अख़्तियारनि ऐं रोडस खाते जे आला अमलदारनि खां मुताबिक़ और नोटिस वठी ओवर हेड ब्रिज खे जेके ॿिन्ही पासनि खां इंगलार लॻाया पिया वञनि उन्हनि जो कमु मुकमिल कयो वञे जीअं इंसानी जानियूं बची सघनि। जी।